जो इजलास तलब कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे वज़ीर आज़म हाउस में थींदो। इजलास में एपेक्स कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास में ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम शुरू करण जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे वज़ीर आज़म हाउस में थींदो। इजलास में एपेक्स कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास में ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम शुरू करण जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। ये अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे वज़ीर आज़म हाउस में थींदो। इजलास में एपेक्स कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास में ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम शुरू करण जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। अवां खे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर जे हवाले सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब कयो वियो आहे।